बबन हलिया हलिया ओ फकीरानी तबीयत जो मुखे बबन मिली वियो आ। बाबा असां खणी विच दुनिया में उछल अला तू कोड़ हो जी तेतरी कंदे असांजी कोटली वटां सिंधु दरिया जे कप ते रहंदड़ हिन मुहाणे अब्दुल मजीद जिस्काणीअ जी परदेसी पखीअ सां मोहबत बि ॾिसण वटां आहे। बबन हलिया हलिया हूअं त अब्दुल मजीद जिस्काणीअ जी किरत आहे सिंधु दरिया जे पेट में रछ उछलाए मच्छी पलो मारे पेट गुज़र करण वारो कमु, पर हाणे हू सॼो ॾींहुं हिन पखीअ सां रांदि रूंद ऐं कचहरी करे पंहिंजो टाइम हिन में पास करे थो। अब्दुल मजीद जिस्काणी प्यार मंझां हिन पेण पखीअ जो नालो ई बबन रखी छॾियो आहे। हीउ बबन बि मजीद जिस्काणीअ जे अॻियां पोयां फिरंदो ऐं मजीद जिस्काणीअ जी ॿेड़ीअ ते साण सां सफ़र कंदो ऐं बबन मजीद जे कच्छ में हिकु ॿार जीअं चुंबड़ियल रहे थो। साईं मूंखे 10-12 साल थिया न थे असां वियासीं पे शिकार ते असां अमूमन शिकार रात जो लॻे थो छा रात जो वॾी मच्छी किनारे ते असीं रात जो 8 बजे मानियूं ॿालियूं खाई वरी सुबुह फजर महिल ईंदा आहियूं माना जीअं सिॼ उभरणो आहे हाणे हलो घर गंज थी वियो सॼी राति माना हिन दरिया ते रोज़ी जे पोयां पोइ हिते कई मंदर ॾिसण में अचनि पोइ हिकिड़ी राति जो 8 बजे रत लाथोसीं त हीउ वीचारो जानवर दरिया जे किनारे में साणो थियो किरियो पियो। हाणे हीअ हालत अथसि हीअ हालत अथसि असांजी अलाए बात आहे अलाए छा राति जो ऊंधे हूंदी आहे दरिया ते पोइ दिलि वधे 2-3 ॼणा आयासीं अड़ी यार हीअ त पखी आहे यार छॾियोसीं ॾिठोसीं त रतन में ॻाढ़ो लॻो पियो हुजे खणी आयासीं बंदूक आहे साईं एसिया कारतूस लॻल हीउ ॾाढो जानवर आहे हिनखे गोली बि वॾी ॾुखी असरु कंदी हिन जा पर ई ॾिसो न जहिड़ा हीउ सही ॿाहिरि मुल्क मां थो अचे वीचारो बहार जे मौसम में ईंदा आहिनि पोइ ईअं वेंदा आहिनि पोइ थकिजो पवनि त अचो हिते लहनि दरिया ते लहनि था पोइ अहिड़ा ज़ालिम बियल जो बंदूकूं ठोकंदा उन्हनि मां कोई वीचारो ज़ख़्मी थी राति जो पोइ धक त लाके आहिनि किथां लॻो पोइ संभालियोसीं पोइ हिन जो इलाजु करायोसीं पोइ सॼी राति असां ॾाढा परेशान हुजे पोइ अलाह खे सतायोसीं घर में ॿार बि कुरान उन्हनि चयो अलाह करे धीअर हुजे पालींदासीं पालींदा सुबुह जो ॾींहुं राॼ खे ख़बर पई त मां दुनिया अची पलटो खाधो त ॿेड़ा वाले वाह जो पखी आहे हिन मां ॿोड़ अहिड़ो थींदो हुयो हा चयो वठि त ॿोड़ कयो सो कई मुंहिंजो यार हिनखे वठंदासीं साईं असां अॼु ताईं कंहिं जानवर खे न मारियो आहे हिकिड़ा बेरहम हूंदा न असांखे रहम अलाह जो कसम के नाजाइज़ी कंहिंसां नाजाइज़ी बि कंदो न ॾुख थो थिए हिन सां नाजाइज़ी छो पियो थिए साईं हींअर घर में ईअं जीअं बचो औलाद हूंदो आहे ईअं मिठो आहे नालो दिलि मां बबन निकिरी वियो हा पोइ सभिनीनि अची चयो बबन बबन त हा मशहूरु थी हाणे शहर में बि थो वञा मूंखे ई माण्हू आहे ओ बबन हा बाबा ये मुमरा आहे बबन हा साईं मूंखां 2-3 माण्हुनि घुरियो मुझे में बेचना नहीं अपनी मर्जी से ये बेचारा उड़ जाए तो मैं दे दूंगा भले हलियो वञे उनजो ॾुख न आहे पंहिंजे वतन हलियो वेंदो थी सघे न सही हिन में एतिरी कैफ़ियत हुजे पर हिन हिकिड़े दफ़ा थक खाधल ॾिसे पियो त हींअर हिते मूंखे रोज़ी रिज़्क मिले पियो हरू भरू भॼां पखी आहे जानवर आहे सम्झे थो हुन कंदी हलियो वञे थो त ख़बर आहे त भाई हीउ पखी 10 सालनि खां हिन जो पालियल आहे। अॼु खां 10 साल अॻु सिंध में महिमान पखियुनि जी आमद थी त शिकारियुनि जे बंदूकनि जे छेरनि जो निशानो बणिजंदड़ हीउ बबन मजीद जिस्काणीअ खे सिंधु दरिया जे कोटड़ीअ खां हुन पार हुसैनाबाद वटां ज़ख़्मी हालत में मिलियो। बबन खे शिकारियुनि जे 3 हंधनि तां जिस्म में लॻल बंदूकनि जे छेरनि ज़ख़्मी करे साणू करे विधो हो। मजीद जिस्काणी बबन खे ज़ख़्मी हालत में आणे इलाज कराए हिन खे जियंदान बख़्शियो पर बबन ऐं मजीद जो प्यार बि हिकु आशिक़ ऐं महबूब जीअं बणिजी वियो आहे। हाणे मजीद बबन खे ॿेड़ीअ में सवार थींदे प्यार मंझां ही गीत बि गुनगुनाए दिलि खे राहत बख़्शींदो आहे। ओ फकीरानी तबीयत जो मुखे बबन मिली वियो आ न कावड़ अथसि न वॾाई अथसि और रूह ते सां लॻी वियो आ
हिकु आम पखी न आहे, ही साइबेरिया मां आयल इहा अमानत हुई जेका सरहदनि खां बेख़बर रुगो मौसम जे सॾ ते उॾामंदी ईंदी आहे। बंदूक जो ठका थियो ऐं ठका कंहिं पखीअ ते न पर दरिया धरती ऐं इंसानियत ते फायर थियो। पखी ज़ख़्मी थियो पर शिकारी उन ॾींहुं हाराए विया जंहिं ॾींहुं मजीद जिस्काणी इन परदेसी पखीअ खे औलाद जियां सांडे इलाज कराए पेरनि ते बीहारियो। अॼु बबन पखी ऐं मजीद जिस्काणीअ जो प्यार जेको मशहूरु थियो आहे उहो उन्हनि शिकारियुनि जे लाइ सबक़ु आहे त महिमान पखियुनि खे प्यार बि ॾेई ॾिसो त ही कीअं न तव्हांखे इज़त बख़्शे थो। साईं मूंखे केरु कोन सुञाणे अला हिनखे ॾेई को मुंहिंजो फ़रिश्तो थी आयो आहे। मां ही जेको दुनिया मूंखे ॾिसे पई हिन जे करे पई ॾिसे। मुंहिंजा जॾला एतिरा दाहूं करे करे बीठमि कंहिंजे दर ते, पर हिकिड़ो डॉक्टर सिकंदर आहे जे वीचारो मुंहिंजे ॿारनि जी सार। हा मूंखे सुञाणप त भाई ही अब्दुल मजीद जिस्काणी आहे जेको हेतिरो हिन जानवर सां मोहबत इंसान सां केॾी। पाण वटि जेको बि माण्हू ईंदो आहे पलो वठणु मच्छी वठणु, ऐं घर करे मच्छी विकिणंदो आहे सॼे शहर में। भले तव्हां दुकानदारनि खां पुछंदो घिटी गली में ताज़ी मच्छी, पोइ जिते बाज़ार में 600 रुपया किलो आहे ऐं 400 रुपया। सही फ़क़ीर आहे। हा फ़क़ीर आहे साईं। जॾहिं ही ज़ख़्मी हालत में न माण्हू वेझे कोन पिया आयुसि। हा साईं जॾहिं मां हिनखे दवायूं बवायूं ॾिनियूंसीं रुगो फड़ाक शफ़ाक अहिड़ी हिन चुंभ मां आवाज़ निकिरे। हींअर ॿारनि खे बि रुगो हीअं कंदो। हा अच्छा माना हाणे ही ॿिया जेके गॾु आहे सभिनी में तोखे सुञाणे वञे? हा साईं सुञाणे थो, बिल्कुलु सुञाणे। साईं ॿेड़ीअ खां सवाइ ॿी ॿेड़ी ते कोन वञी वेंदी। अली बाबा जी कहाणियुनि वांगुरु हिते बि ॾोह कंदड़ सलामत ऐं बेज़बान ॾोह भोॻींदड़ बणिजी वेंदो आहे। दरिया ख़ामोश रहियो छो त हिनखे ॻाल्हाइण खां अॻु ई सुकायो वियो हो। उन ख़ाली पेट दरिया जी कंधीअ ते मजीद जिस्काणी पखीअ खे खयों। हिन वटि को हुकुम नामू न हो, को उहिदो बि न हो, पर हिन वटि इहा शइ हुई जेका अली बाबा जे किरदारनि में मिलंदी आहे। इंसान थियण जी ज़िद। मजीद पखीअ जे परनि खे साफ़ कयो, रत खे धोयो, ज़ख़्मनि खे ॿधो ऐं हू ॼाणंदो हो त जेको परदेसी पखी ज़ख़्मी थिए थो सो असल में धरतीअ जो आईनो टुटे थो। छोलियूं कुननि सां टकराईंदे ॼण सवाल कंदियूं हुयूं, छा दरिया रुगो पाणीअ जो नालो आहे या हिन कंधीअ ते रहंदड़नि जी ज़िमेवारी बि आहे? अली बाबा लिखिया त दरिया जॾहिं ख़ाली पेट थिए थो त बंदूक भरिजी वञनि थियूं, ऐं जॾहिं बंदूक भरिजनि थियूं त पखी जा पर न इंसान जा कदर कटिजनि था। मजीद जिस्काणी उन ॾींहुं रुगो हिकु पखी न बचायो, हिन शिकार जे रवायत खे सवाल बणायो, कानून जी ख़ामोशीअ खे शर्मिंदा कयो। सभिनी खां पहिरीं बहुधन में तव्हां असीं संगत जी महिरबानी जो आया। असल में ही ज़ख़्मी हालत में अॼु खां 10 या 12 साल पहिरीं हिनखे हथु आयो हो। 12 बोर जा हिनखे 2-3 छरा लॻियल हुआ। ज़ख़्मी हालत में राति जो हथु आयो। पोइ हिन पंहिंजे तरफ़ां ट्रीटमेंट कई। ॼण 3:30 कंहिं अस्पताल वॾी मां न, पर हिन कई कुझु ॾींहंनि में ई एतिरो थी वियो जो माना मरण खां बची वियो, सिहतमंद थियणु शुरू थी वियो त उन खां पोइ काफ़ी हिननि मच्छी बची खाराई, हुन में विटामिन प्रोटीन अची वई। उन खां पोइ 15 ॾींहं या महीने खां पोइ ही केॾांहुं बि ॿिए पासे वञण जे लाइ तयारु न थियो। हालांकि हिननि चयो त जेकॾहिं वञे त भले वञे हलियो, पर न थियो। ऐं हाणे हिन जा मजीद आहे ही पाणी चढ़ियल हूंदो आहे त पोइ मच्छी बची जाम हूंदी आहे, जाम खाराईंदा आहिनि। हींअर जीअं त सियारो अची वियो आहे त मच्छी जो गुज़र थोरो घटि थी वियो आहे। पोइ बाज़ार मां वठियो खाराए। अब्दुल मजीद जा 2 ॿार माज़ूर बि आहिनि जेके कई माण्हू उनजी बि रिकॉर्डिंग करे विया आहिनि। असां उन्हनि जा बि शुक्रगुज़ार आहियूं। असां हिते ख़ासि करे ज़िले जे आमशोरे जे पंहिंजे महिरबान जेके असांजा वॾा आहिनि, MNA आहे, MP, उनखे चवंदासीं त हिन जा 2 ॿार त सफ़ा माज़ूर आहिनि पिया। ऐं उन में डॉक्टर सिकंदर बि साइकिल ॾिनी, फिदा काशकेली बि साइकिल ॾिनी आहे। उन्हनि जा बि थोरा आहिनि, थोरी घणी सार डॉक्टर बि लहे थो, ॿियनि खे बि लहणु घुरिजे। पर हिन जे 2 जेके सही पुट आहिनि, घटि मां घटि हुनखे हिकिड़ी ॼणे खे नौकरी ॾिनी आहे, छो त ही पाणी लहे थो, असांजो रोज़गार ॾाढो ॾुखियो थिए थो परेशानी हाल में। त ही पाण माण्हू खाए न खाए पर पखीअ खे त खाराइणो पवंदो। त असांजी गुज़ारिश इहा ई आहे त मजीद जिन पखी सां त प्यारु कयो था, सभु ॼणा कयो था, पर हिन जे बचनि सां बि तव्हां प्यारु कयो ऐं रोज़गार ॾियो। रोज़गार न आहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे तमामु तंगी थिए थी। असांजे बाला हुकाम खे इहा ई अपील आहे। मजीद जिस्काणी हिकु मिसकीन मुहाणो आहे। संदसि अङण ते 2 पुट माज़ूर आहिनि। हू मच्छीअ जे शिकार जे आसरे ते पाण बि पलिजे थो ऐं हिन बबन जो पेट पाले थो। हर रोज़ 2 किलो बबन लाइ मच्छी घुरिजे। बबन लाइ मच्छी लाज़मी हुजे थी, पर मजीद जिस्काणी जे पुटनि जी क़िस्मत में अॼु बि सुकल मानी नसीब थिए थी। हीअ दर्द कथा मजीद जिस्काणीअ जे बबन जे ज़ख़्मी थियण जहिड़ी आहे। त बाबा असांखे खणी हली विच दुनिया में उछल अलाह तूं कोड़ हुजी केतिरी कंदे असांजी। 2 पुट बीमार, 2 बीमार वीचारा जॾला।
रोजगार बनाए रोज़गार कोन्हे अलाह तो दरिया न में कोई को असांजे तमामु से सही ना कॾहिं दरिया में मच्छी आहे कॾहिं आहे कॾहिं कोन्हे बसि वक़्तु आहे सफ़र ई हुन ते शुक्र आहे ॿियो वीचारा बंद ते वेठा हूंदा आहिनि जो अचण वारो को 50 को 100 ॾियनि थो त अलाह आहे बसि बाक़ी ॿ वॾा आहिनि हुननि जी शादी कराइण त बाबा मायूं मिली आहिनि त पंहिंजे लेखे न बाबा अॼुकल्ह पीउ पुट खे नथो खाराए भाउ भाउ खे नथो खाराए वक़्तु अहिड़ो अची वियो आहे बबन पखीअ खे 3 हंधनि तां बंदूक जा कारतूस जा छेरा लॻल हुआ बबन जॾहिं मरम रखण ते ठीकु थियो त बबन जी अखियुनि में वरी आसमान जी चमक मोटी आई दरिया ॼण साह खयों ख़ाली पेट हूंदे बि हू हुन लम्हे भरियो हो हीअ का जज़्बाती कहाणी बि न आहे हिन समाज लाइ इल्ज़ाम नामो बि न आहे जेसीं ताईं बंदूक जा आवाज़ फितरत खां वॾो रहंदो जेसीं ताईं दरिया खे रुगो कंधी सम्झो वेंदो ऐं परदेसी पखीअ खे रुगो शिकार तेसीं ताईं हर मजी जिसकाणी अली बाबा जी कहाणीअ जो अणलिखियल किरदार ई रहंदो कैमरा टीम सां गॾु धणी बख़्श बारी जो संद अफेयर डिजिटल कोटड़ी सिंधु दरिया।